नशर फिरोज खां ख़बर शामिल कई पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ हर साल जी हिन साल भी 24 अप्रैल खां 3 अप्रैल ताईं हिफ़ाज़ती टुकन जो आलमी हफ़्तो मल्हायो वेंदो। इन सिलसिले में इंतजामनि जो जाइज़ो वठण लाइ एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 सैयद अमार हुसैन जी सदारत हेठि हिकु इजलास थियो। इजलास में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्लाह कलोड़ो, डीएम पीपीएशआई गुल रहमान, सिहत जे आलमी इदारनि जे डॉक्टर धनी बख्श एंड स्टाफ ऑफिसर डॉक्टर लुबना अली खां सवाइ पुलिस, रेवेन्यू, सिहत खाते के ऑफिसरनि ऐं समाजी भलाई जे तंज़ीमुनि जे नुमाइंदनि शिरकत कई। उन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर चयो त हिफ़ाज़ती टुकन जो हफ़्ते दौरान ज़िले जे सभिनी ॿारनि खे विचरंदड़ बीमारियुनि खां बचाव जा टुका लाज़मी लॻाराया वञनि। हुन चयो त मुहिम बाबति अवाम खे आगाही ॾियण लाइ प्रिंट तौर इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं सोशल मीडिया ते मुहिम बाबति पैगाम हलाया वञनि। हुन चयो त विचरंदड़ बीमारियुनि जहिड़ो पोलियो, उरड़ी, खंघ, टीबी ऐं ॿियनि बीमारियुनि खां बचाव जा टुका लॻाए उन्हनि खे महफ़ूज़ बणायो वञे। उन खां अॻु डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्लाह कलोड़ो ॿुधायो त हिफ़ाज़ती टुकन जो आलमी हफ़्तो मल्हाइण लाइ 24 अप्रैल खां मुहिम हलाई वेंदी। उन बाबति ॼाण फराहम करण लाइ सेमिनार कोठाया वेंदा, जॾहिं त 22 अप्रैल ते प्रेस क्लब खां सिविल अस्पताल ताईं आगाही रैली कढी वेंदी।